इंसाफ़ लाइ आम चूंडुनि जो एतमाद बहाल करणु ज़रूरी आहे। रुगो इंसाफ़ थियणु न घुरिजे पर इंसाफ़ थींदो नज़र बि अचणु घुरिजे। चीफ जस्टिस तौर प्रैक्टिस एंड प्रोसीजर केस खे सिधी रीत नशर कयो। टेक्नोलॉजी जो इस्तेमाल इंसाफ़ जे अमल में वधीक शफ़ाफ़ियत आणींदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त अदलिया सां इख़्तिलाफ़ राय रखणु हर शहरीअ जो हक़ आहे। इख़्तिलाफ़नि बावजूद अदब ऐं एहतराम बि ज़रूरी आहे। 9 मई जे वाक़िअनि जो मास्टर माइंड ऐं सहूलतकार केरु हो? रिथाबंदी कंहिं कई, कंहिंजे चवण ते मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो वियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ 9 मई साने जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। नोटिफिकेशन जारी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर अहमद इरफान असलम जी सरबराही में कमेटीअ खे 14 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। कमेटी मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ बि सिफ़ारिशूं पेश कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी राजधानी में धरणो हणी वेठल बलोच मुज़ाहिरीन लाइ डिस्पोज़ल वाशरूम तैयार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत बलोच मुज़ाहिरीन खे हिरासा न करण केस जो लिखत में हुकुमनामो जारी कयो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी हुकुम जारी कंदे चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस बलोच मुज़ाहिरीन खे कंहिं बि सूरत में हिरासा न कनि। बलोच मुज़ाहिरीन बि ख़ातिरी कराइनि त कानून जी भञकड़ी न कंदा। एहतजाज सबबि शहर जा ॿिया इलाइक़ा मुतासिर थिया या मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचे त इंतज़ामिया मदाख़लत करे सघे थी। अदालत पारां बलोच मुज़ाहिरीन खे लाउड स्पीकर जी इस्तेमाल बाबति इजाज़त वठण जी हिदायत। पीटीआई खे वॾो धचको। सीनियर नायब सदर शाह महमूद कुरैशी इलेक्शन विढ़ण लाइ ना अहल करार। मुल्तान जे इलेक्शन ट्रिब्यूनल शाह महमूद कुरैशीअ खे मुल्तान जे ॿिनि क़ौमी ऐं ॿिनि सूबाई तकनि तां चूंड विढ़ण लाइ ना अहल करार ॾेई छॾियो। शाह महमूद कुरैशी जे पुटु ज़ैन कुरैशी ऐं धीअ मेहरबानो कुरैशीअ जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। रावलपिंडी जे इलेक्शन ट्रिब्यूनल अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नामज़दगी काग़ज़नि जी मंज़ूरीअ जो फ़ैसिलो वापसि वठंदे संदसि घरवारीअ खे बि नाअहल करार ॾेई छॾियो। ट्रिब्यूनल NA 60 ऐं एकड़ जेलम तां फवाद चौधरीअ जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण जो हुकुम बि वापसि वरितो वियो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा कराचीअ मां नामज़दगी काग़ज़ मंज़ूर थियण ख़िलाफ़ नोटिस जारी। PTI अॻवान ऐं क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर खे चूंड विढ़ण जी इजाज़त। कराचीअ मां PTI जे अमजद आफ़रीदी, जमालुद्दीन ऐं ॿियनि मेंबरनि जी नामज़दगी काग़ज़ बि मंज़ूर। इलेक्शन ट्रिब्यूनल में सदर आरिफ अलवी जी पुटु आवाब अलवी, PTI अॻवान खुरम शेर ज़मान ऐं मुज़म्मिल असलम जी अपीलनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। लॻे थो उम्मीदवारनि खे ॼाणी वाणी ऐं शौक़िया चूंड विढ़ण खां रोकियो पियो वञे। सिंध हाई कोर्ट में क़ाइम इलेक्शन ट्रिब्यूनल रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ते सख़्त रिमार्क्स ॾींदे चयो त रिटर्निंग ऑफिसर धड़ाधड़ नामज़दगी काग़ज़ रद्द करे रहिया आहिनि। रिटर्निंग ऑफिसर दूरबीन लॻाए हक़ीक़तनि जी निशानदही न करे सघिया त असां कीअं कंदासीं। सेनेट मां मंज़ूर थियल ठहराव जे पुठियां केर बि हुजे, आम चूंडूं 8 फ़रवरीअ ते ई थींदियूं। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त सेनेट मां मंज़ूर थियल ठहराव जी रुगो नून लीग मुखालफ़त कई। PTI साज़िश तहत पहिरियां लाहौर हाई कोर्ट वई ऐं हाणे सेनेट मां ठहराव जी मंज़ूरीअ जी हक़ में वोट ॾिनो। नून लीग इलेक्शन लाइ तयारु आहे। ईंदड़ हफ़्ते जलसनि जो शेड्यूल जारी कयो वेंदो। अडयाला जेल में कैद PTI पंजाब जे सदर चौधरी परवेज़ इलाही जी तबियत वरी ख़राब थी वई। खेसि रावलपिंडीअ जे RIC मुंतक़िल कयो वियो। जेल ज़रियनि मूजिबि चौधरी परवेज़ इलाहीअ खे सीने में इन्फेक्शन सबबि इस्पताल नियो वियो। संदसि कुझु टेस्टूं कयूं वेंदियूं। बसनि जी नई खेप कराची पहुची चुकी आहे। PP अॻवान शर्जील इना मेमण कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। शर्जील मेमण चयो आहे त बसूं पीपुल्स पार्टीअ जी सिंध हुकूमत ख़रीद कयूं हुयूं। ही बसूं पीपुल्स बस सर्विस जी ॿिए मरहले जूं आहिनि। कराचीअ जा माण्हू बहितरीन ट्रांसपोर्ट ऐं घटि क़ीमत सां शानदार सर्विस मां फ़ाइदो हासिल कंदा। बसूं अवाम जी सहूलियत लाइ कुझु ॾींहनि अंदरि रोडनि ते हूंदियूं।
दादूअ जी अदालत उमेर रबाब चांडियो जी 3 गर्भातुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 19 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। जवाबदार धुर जो वकील पेश न थियण सबबि ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी कई वई। उमेर रबाब जो चवणु आहे त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि केस तकिड़ो मोकिलायो वञे। ऐं ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे 3 ऐं आख़िरी टेस्ट मैच में 8 विकेटुनि ते शिकस्त ॾेई छॾी। 3 मैचिस वारी सीरीज़ में वाइट वॉश बि करे छॾियो। सिडनी टेस्ट जी चौथे ॾींहुं पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे मैच खटण लाइ 130 रन्स जो हदफ़ ॾिनो। कैंगरोज़ टीम हदफ़ 2 विकेटुनि जे नुक़सान ते 25 ओवर्स में हासिल करे वरितो। आख़िरी टेस्ट मैच खेॾंदड़ डेविड वार्नर 57 रन्सूं ठाहे आउट थियो। लिबोशीन 62 रन्सूं ठाहे नॉट आउट रहियो। पाकिस्तानी ऑलराउंडर आमिर जमाल मैच जो बहितरीन रांदीगर करार।